जाम साहब। नाज़रीन, ठठे में दुनिया के पहिरें सिंधी सैटेलाइट एंटरटेनमेंट चैनल KTN की 8वीं पहिरें म्यूज़िक चैनल कशिश की 15वीं और KTN न्यूज़ की 13वीं सालगिरह भरपूर जोश और जज्बे से मनाई वई। इन हवाले से पेश है महबूब बिरोही की ही रिपोर्ट। जी नाज़रीन, दुनिया के पहिरीं सैटेलाइट सिंधी चैनल KTN कशिश और KTN न्यूज़ की अज सालगिरह मिलाई पई वञे। उन हवाले से जिते सॼी सिंध में सालगिरह जो तकरीबूं मुनक़द कयूं पियूं वञनि, उन सिलसिले में ठठे में भी KTN कशिश ऐं KTN न्यूज़ जी सालगिरह जो केक मकली प्रेस क्लब में काटियो वियो है ऐं उन हवाले से मुख़्तलिफ़ जेके शख़्सियतूं आहिनि, सियासी, समाजी, इल्मी, अदबी ऐं शहरी तंज़ीमनि जा अॻवान, आम शख़्सियतूं उहे शरीक थियूं आहिनि। उन्हनि KTN न्यूज़ सां KTN कशिश ऐं KTN न्यूज़ जे सालगिरह जे हवाले सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। महबूब, सभिनि खां पहिरीं आउं तव्हांखे मुबारकबाद पेश कंदुसि KTN न्यूज़ वारनि खे, सभिनि खे मालिकान खे। कशिश आहे, KTN आहे, KTN न्यूज़ आहे, उन्हनि खे मुबारकबाद पेश कंदो जेका जिन सालगिरह आहे। अदा आउं चाहियां थो त जेको आहे नीड ऑफ टाइम हुई सिंधी माण्हुनि लाइ, जिते सिंधी माण्हुनि खे जेको पोइते धिकियो वेंदो, जंहिंजो टैलेंटेड सिंधी माण्हू टैलेंटेड हुआ, काफ़ी टैलेंट आहे सिंधी माण्हुनि में, उनखे उजागर करण जी ज़रूरत हुई। मूं ॾिठो आहे त जेको आहे KTN न्यूज़ जेको आहे सिंधी माण्हुनि जो जेको टैलेंट उजागर करे ऐं उन्हनि जा जेके मज़लूम माण्हू जेके सिंधी पंहिंजा मज़लूम आहिनि, उन्हनि जी आवाज़ खे ऐवाननि ते पुॼायो। ऐं सलाम पेश कंदुसि KTN न्यूज़ खे, कशिश वारनि खे, KTN वारनि खे, ऐं मुबारकबाद पेश कंदुसि इन सालगिरह ते। जी अदा महबूब साहब खां पहिरीं अव्हांखे दिलि जी करियां सालगिरह जूं मुबारकूं। KTN कावश ऐं KTN न्यूज़ जी तरफ़ां तमामु बहितरीनु प्रोग्राम हर साल थींदो रहंदो, इंशाल्लाह तमामु बहितरीनु प्रोग्राम ज़बरदस्त। जी बिल्कुल, KTN कशिश ऐं KTN न्यूज़ के असां मुबारकबाद ॾियूं था, उनजी सॼी टीम खे मुबारकबाद ॾियूं था। सिंध भर में जेका उन्हनि जे रिपोर्टर आहिनि, मेहनती रिपोर्टर आहिनि, सभिनि खे असां इन ख़ुशी जे मौक़े ते मुबारकबाद ॾियूं था। हूअं त सिंध जे अंदरि तमामु वेब ऐं सैटेलाइट चैनल मौजूदु आहिनि, पर KTN हिकिड़ो अहिड़ो चैनल आहे जेसि ताईं व्यूअर्स हुनखे ॾिसे कोन थो, उन मां ख़बर वठे कोन थो, तेसि ताईं जीअं उहो मुतमिन कोन था थियनि त असल कहाणी छा आहे। त बिल्कुलु साफ़त में हिकिड़ो अहम नालो ऐं सही रिपोर्टिंग जो नालो जेको आहे उहो KTN न्यूज़ आहे। ॾिसो महबूब, जॾहिं KTN जी शुरूआति थी हुई त उन वक़्तु आउं सम्झां थो त आउं त मीडिया सां सलाहियो हुउसि, पर शोबिज़ सां बि मुंहिंजो उन वक़्तु तालुक़ु हुयो, त मूं सम्झो त हिकु नई सिंध जी शुरूआति थी आहे। त यकीनन KTN अचण खां पोइ वरी KTN न्यूज़, वरी कशिश जो अचणु, आउं सम्झां थो त सिंध जी हिकु वधीक विख अॻिते वधी ऐं सिंधी माण्हुनि खे जेको सो बाक़ाइदा हिते प्रमोट कयो वियो। त जेको KTN जो सथु आहे, जेको कावश जो सथु आहे, उनजी वरी कावशूं आहिनि, ख़ासि तौर ते सिंधी ॿोली जे वाधारे लाइ उनजी महिनत आहे, उनजो जज़्बो आहे, उनजो जोश आहे, उनजी हर विख जेकी आहे उहो विलविला अंगेज़ आहे। त आउं अॼु हिन प्लेटफॉर्म तां ख़ासि तौर ते मकली प्रेस क्लब जी सदर जी हैसियत सां आउं जस ॾींदुसि कावश सथ जी समूरी टीम खे, जिन KTN न्यूज़ ऐं कशिश जो जेको बाक़ाइदा लॉन्चिंग करे सिंध जी हिकु नई जेको सो सुञाणप मुतारफ़ कराई ऐं सिंध जी सकाफ़त खे उजागर करायो। ऐं सम्झां थो त KTN जो ग्रुप आहे, कावश ग्रुप आहे, उन सिंध जे माण्हुनि जी पंहिंजे चैनल जे ज़रिए जेकी ख़िदमत कई आहे उहा जेको सो तारीख़ में यादि रहंदी। नाज़रीन, ठुल प्रेस क्लब में KTN न्यूज़ जी सालगिरह जो बि केक